ڪرمپور शहर में 3 ॾींहं जारी रहंदड़ सगी दौलत शाह बुखारी जो उर्स मुबारक रात पॼाणी ते पहुतो। 14 रबिउल अव्वल ते सगी दौलत शाह बुखारी जे गादी नशीन सैयद जुमन शाह लतीफ़ी दौलत शाह बुखारी जी मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो आगाज़ कयो हो। मेले जूं 3 रातियूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ सिंध जे मशहूर ऐं सुरीले फ़नकारनि सां गॾोगॾु मक़ामी फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो करे नोटनि जी वर्खा सां गॾोगॾु मेले में 3 रातियूं पहुतल माण्हुनि खां ख़ूब दाद हासिल कयो। करमपुर शहर तोड़े ॾूराहीं इलाइक़नि खां मेले में ईंदड़ माण्हुनि मेले जी तक़रीबनि मां ख़ूब ख़ुशियूं हासिल कयूं। बदअमनी जी पिसल आवाम जे चेहरनि ते ख़ुशियूं नज़र आयूं। मेले में वॾनि तोड़े ॿारनि जी दिलचस्पी लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ। मेले में मुख़्तलिफ़ स्टॉलनि तां वॾनि तोड़े नंढनि ख़ूब एंजॉय कयो। इस जो करमपुर गुलाम कादिर जतो जी अॻवानी में करमपुर पुलिस बेहतर सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम पिणु ॾिना। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।